पीपुल्स यूथ ऑर्गेनाइजेशन ज़िले थरपारकर तरफां पाकिस्तान पीपुल्स पार्टी जे बानी क़ाइद ऐं मुल्क जे अॻूणे वज़ीर आज़म शहीद ज़ुल्फ़कार अली भुट्टो जी 95वीं सालगिरह जी तक़रीब न्यू मलानी हाउस मिठी ते मुनक़िद कई वई ऐं संदसि सालगिरह जो केक काटियो वियो, जंहिंमें पीपुल्स यूथ ऑर्गेनाइजेशन डिविजनल सदर मीरपुर ख़ास सुशील कुमार मलाणे, विनोद कुमार मलाणी सपाफ, ज़िले थरपारकर सदर समीर थाराणी, सिराज सुमरो, प्रदीप ओझा काउंसलर, सरोप सोठड़ खाटाऊ मुखी अगोणो यूथ विंग सदर थरपारकर, बरकत बजीर तालके सदर, इमरान शाह, गौतम अजबानी, तैयब जुणेजो, राजेश भोरेलाई, अकरम राहिमू यूथ विंग थरपारकर नायब सदर, संजय सोनी पीपल्स पार्टी जे वर्करनि जियालनि कारकुननि वॾे अंग में शिरकत कई। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची सघे।